उत्तर कोरिया जे सरबराह किम जोंग उन जो चवणु आहे त उन जे मुल्क जो टारगेट दुनिया जी सभ खां वॾी ऐं ताक़तवर एटमी ताक़त थियणु आहे। उन जो चवणु हो त जौहरी सलाहियतुनि में इज़ाफ़ो मुल्क ऐं अवाम जे वक़ार ख़ुदमुख़्तियारी जो तहफ़्फ़ुज़ कंदो। किम जोंग उन जो चवणु हो त हवासंग-17 बैलिस्टिक मिसाइल दुनिया जे अहम हथियारनि मां हिकु आहे। हवासंग-17 हिकु इंटर कॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाइल आहे, जंहिंखे सोले लफ़्ज़नि में ICBM बि चइजे थो। जापान जे अंदाज़े मूजिबि हवासंग-17 जे ऑपरेशनल रेंज 15,000 किलोमीटर या इन खां बि वधीक आहे। उत्तर कोरिया जे दावा मुताबिक़ पहिरियों हवासंग-17 24 मार्च 2022 ते तैयारु थियो, जॾहिं त 18 नवंबर 2022 ते असल में पहिरियों कामयाबु तजुर्बो थियो। हवासंग-17 उहो एटमी मिसाइल आहे जेको उत्तर कोरिया जी सभ खां मज़बूत फ़ौज जे क़याम जी सलाहियत ज़ाहिरु करे थी। किम जोंग उन वेझर में थियल मिसाइल तजुर्बनि ते केतिरनि ई अहलकारनि ऐं साइंसदाननि खे तरक़ी ॾियण जो ऐलान बि कयो आहे।